बासर शख्स शहजाद मुगल जी ॾाढनि ख़िलाफ़ लेबर कॉलोनी जा रहवासी सरापा एहतजाज। आला अख्तियारनि ऐं हामिद फ्लोर मिल इंतज़ामिया खां कार्रवाई जो मुतालबो। इन सिलसिले में सखर लेबर कॉलोनी फ्लेटन जी रहवासी औरतुनि मर्दनि मासूम ॿारनि सां गॾु सखर प्रेस क्लब ॿाहिरां निटरण उस में एहतजाजी मुज़ाहिरो करे शहजाद मुगल ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन सोनिया, सन्ना, राहिला, असमत, नोरीन, नादिया शाह बुखारी, सैयद ज़ाहिद शाह बुखारी ऐं ॿियनि जो चवणु हो त हामिद फ्लोर मिल जो मुलाज़िम शहजाद मुगल कब्ज़े माफ़िया सां मिली भगत करे लेबर कॉलोनी जा केतिरा ई फ्लेट जाली अलॉटमेंट ऑर्डरनि सां विकिरो कया आहिनि ऐं किराए ते पिण ॾिना आहिनि। शहजाद मुगल 10 लख रुपयनि में फ्लेट विकिरो कया हुआ। रक़म वापसि घुरण तां ज़ाहिद शाह बुखारी ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराए पियो, जॾहिं त केस कूड़ो साबित थियण ते अदालत सैयद ज़ाहिद शाह खे बरी करे छॾियो आहे। पर इन बावजूदि बासर शख़्स शहजाद मुगल पैसनि खां हथ खणण लाइ संदसि पुट हसनैन बुखारी खे अगवा समेत कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। मुज़ाहिरीन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मोहतरमा फरियाल टालपुर समेत सिंध हुकूमत, हामिद फ्लोर मिल मालिक, IG सिंध, DIG सखर, SSP सखर खे अपील कई आहे त जवाबदार शहजाद मुगल ख़िलाफ़ कार्रवाई कराए ॾिनल रक़म 10 लख रुपया वापसि ॾियारे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची